जॾहिं रुबीना जो इंतकाल थियो त असांखे त ख़बर कोन हुई ऐं गाज़ी अब्दुल्ला शाह ते हुनजी वसियत हुई, उते क़बर दफ़न कयो। बाद में ख़बर पई त हुकूमत सिंध 5 लख थी वठे। अच्छा, उते क़बर जे लाइ 5 लख थी वठे। मूंखे बाद में ख़बर पई, मां उन ते एहतिजाज कयो त भई फ़नकार बिल्कुलु। ऐं हिकु त फ़नकार घणो करे त गाज़ी अब्दुल्ला शाह जे अहाते ते आहिनि ई कोन्हे, कोई 2-3 के आहिनि, उमर शरीफ़ आहे या के आहिनि जी। वरना फ़नकार जेके इंतकाल थिया आहिनि थींदा आहिनि या त उहो हुननि जे वेझो को क़ब्रिस्तान हूंदो आहे उते दफ़न थिया आहिनि, बिल्कुलु, या जिनजा ॻोठ आहिनि जीअं मंसूर बलोच आहे या ॿिया जेके साकी आहे कोटड़ी में दफ़न थियो, हू पंहिंजनि ॻोठनि में दफ़न थींदा आहिनि। बाक़ी गाज़ी अब्दुल्ला शाह जे अहाते में केतिरियूं ई क़बरूं आहिनि जेके जिन पंहिंजो रिज़र्व कराए छॾियूं आहिनि। ऐं के पुणे वाला है, कोई इंडस्ट्रियल ॾिठ है, कोई वॾा जेके सरमाएदार आहिनि जी जी, उन्हनि जूं उन्हनि वक़्फ़ कयल आहिनि। ऐं त मां इहो एहतिजाज कयो त फ़नकार जेको मरी वियो आहे या मरी वई आहे, तव्हां उन खां 5 लख था वठो त उन ते एहसान था कयो, मरण वारीअ ते तव्हां एहसान था कयो। ऐं उहा ॿी ॻाल्हि आहे त मूंखे ख़बर पई त मिनिस्ट्री ऑफ कल्चर सिंध जी उन्हनि 5 लख ॾिना हुआ। कंहिंखे ॾिना हुआ? वक़्फ़ डिपार्टमेंट खे, औक़ाफ़ जे हूंदो आहे। त मूंखे ईअं लॻो ॼण पंहिंजे हिकिड़े खीसे मां कढी पंहिंजे ई ॿिए खीसे में विझणु। तव्हां फ़नकारनि ते 5 लखनि जो इहा पाबंदी न लॻायो। मां केतिरा दफ़ा मीडिया में बि इहा ॻाल्हि कई आहे, अख़बारुनि में बि आई आहे। ऐं तव्हां जेके पुणे वाला त फलां वाला जेके वॾा आहिनि, तव्हां उन्हनि खां 5 साल खां बेशक 10 लख वठो, 20 लख वठो, फ़नकारनि खे त तव्हां ते इहो मरण खां पोइ उन्हनि ते एहसान न कयो। त हाणे बि मां जेका क़बर ते मां तख़्ती लॻाए छॾी आहे, लेकिन हू 5 लख मूंखां वठणु चाहिनि था। ऐं 5 लख छा ऐं उन्हनि खे ॾेई सघां थो, अलाह जी महिरबानी आहे, मां उन्हनि जे मुंहं ते हणी सघां थो, लेकिन मां हिकु उसूल जी थो ॻाल्हि कयां।